अहमदाबाद में कोरोना। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चयो 2020 ख़राब नाहे। भारत हिन साल में घणई सिद्धियूं प्राप्त कंदो। कच्छ में कयो वेंदो चीनी शयुनि जो बहिष्कार। कच्छ जे बारासर ॻोठ में निकितो मगरमच्छ, माण्हुनि जूं दिलियूं दहलियूं। टेस्टूं 2020 मैचूं रांदि करण लाइ पाकिस्तान टीम पहुती इंग्लैंड। कांग्रेस नेपाल जी बाबत में मोदी सरकार खे घेरियो। 100 करोड़नि जो मोतियुनि जो बाज़ार सुमसान। हाणे ऑनलाइन प्लेटफॉर्म ठाहे देश विदेश में मोकिलिया वेंदा। लॉस एंजलिस में सरकार कराए रही आहे मुफ्त में कोरोना जो टेस्ट। गांधीधाम जे कार्गो कॉलोनी मां 6 जुआरियुनि सां गॾु 13,000 रोकड़ रक़म कई वई जब्त। ऑस्ट्रेलिया जे साइंटिस्टनि कढियो आहे रंगीन कपा ठाहिण जो रस्तो। भारत में कोरोना जा कुल मरीज 5,49,038 थिया। 16,492 कुल मौत। 3,21,797 थिया रिकवर। भाव सां गॾु योगा कंदे नज़र आई सारा अली खान। श्रुति हसन जूं अंडर वाटर तस्वीरूं इंटरनेट ते मचाए रहियूं आहिनि धूम। बुमराह ईशांत खां पोइ भुवनेश्वर चयो बॉल खे चिमकाइण लाइ ॿियो को ऑप्शन ॻोल्हियो न त थींदी गेंदबाज़नि खे दिक़त। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 100। अंधी पीए कुत्ती चटे, बद इंतजामी जो कारोबार। सेठ भोदाराम खे ख़बर कान थी पवे त नौकर सभु फॿाए था वञनि। हाल लॻो पियो आहे बस अंधी पीए कुत्ती चटे वारो। पहाको नंबर 101। अंधी जहिड़ी पैके तहिड़ी साहुरे। अनाड़ी माण्हूअ जो हाल हर हंधि हिकु जहिड़ो हूंदो आहे। अनाड़ी मोहन दुकान छॾे फैक्ट्रीअ में नौकरी कई त बि पगार उहा ई मिलियसि। इनखे चइबो आहे त अंधी जहिड़ी पेके तहिड़ी साहुरे। पहाको नंबर 102। अंधी ऐं जंड, वारी ऐं पंध। ॾुखियो कमु जेको लगातार करणो पवे। अधी अञा त घणो वन साफ़ करण लाइ पियो आहे, पूरो ई नथो थिए। इनखे चवंदा आहिनि अंधी ऐं जंड, वारी ऐं पंध। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।